मिठड़ी आयल संगत खे मुंहिंजो नमस्कार। चित्रगुप्त ॿई वेठा आहिनि। श्री राम तूं जेकी गुप्त करें तो उहो बि लिखिजे थो, जेको ज़ाहिर करें तो उहो बि लिखिजे थो। पाप लिखी करें थो और पुण्य ज़ाहिर करें थो, ॿई लिखबा पिया आहिनि। ॿई पंहिंजो फल ॾींदा। ॿिन्ही जे मिसरत सां ई असांखे चोलो मिलियो आहे। श्री राम सिर्फ़ु एतिरो आहे, हिकु धार्मिकता ते हलियो भलो माण्हू वरी उहो कॾहिं पाप करे विझे, चए अछी चादर खे चुटो जल्दी लॻंदो आहे, उनखे लजाए मानी थींदी पई रहे छा थो करे। पर ईअं बि कोन्हे त जेको पाप कंदो आहे उहो कॾहिं पुण्य न कंदो आहे, या उनखे रोक त तूं पुण्य न कजां, ईअं न थींदो आहे। हा, डाकू जेके कंहिंखे डाका बि हणी आया पर साॻे गांव में किन कन्याउनि जा कार्य बि कनि था पिया, उहे डाकू साॻा। श्री राम मुंहिंजा प्यारा परमात्मा वटो असांखे प्यारो वलूमल मां जो ॿुधाए पियो, भगत साहिब खां चई पुछां पियो साईं पोइ धर्मराज वटि जीअं असांजे वाणको आमदन नेकाल जो हिसाब रखंदा आहियूं, कटे सटे जेकी बाक़ी बचे बाक़ी त कमु बाक़ी में हलंदो न साईं। श्री राम उते ईअं आहे चए न बाबा त असां गृहस्थी माण्हू पुण्य बि थिए थो कॾहिं पाप बि थी थो पए, त पोइ ॿिन्ही जो हिसाब लॻाए करे जेकी बचे उहे फल भोगणो पवंदो, या चए न बाबा पाप जो पाप सां पुण्य जो पुण्य सां। श्री राम पाप जो पुण्य सां मिलाए करके न कटबो, त बाक़ी जेको बचियो उहो फल भोगणो पए, ईअं न। जेतिरा पुण्य कया आहिनि उहो कर्म चक्र जेको असांखे कॾहिं दुख थो अचे कॾहिं सुख थो अचे, त कॾहिं टाइम सां पुण्य थो थिए कॾहिं पाप थो थिए। अर्जुन पुछियो आहे भॻवान खे शरीर छो मिलियो आहे, चई पूरबले में कयल पुण्य पाप जे फल भोगण लाइ हे शरीर मिलियो आहे। पुण्य पाप जो फल दुख ऐं सुख, जीअं जीअं पंहिंजे टाइम सां पुण्य कयो आहे त फल सुख थो हले टाइम सां, कॾहिं थोरो सुख आहे कॾहिं घणो दुख आहे, कॾहिं घणो दुख आहे, थोरो दुख आहे त घणो सुख आहे, उहो उन हिसाब सां चकर हले थो, उहो टारे न टरी सघंदो। भोगे बिना भागे नहीं कर्म गत बलवान। श्री राम इहो गहन आहे मुंहिंजा प्यारा। भला थियूं बसि भले पासे लड़ियाऊं। भाई वलीराम साहब चूंखन वारा वसण घोट जा चेला थिया। हिकु भेरे साईं खे चवण लॻा साईं हाणे असां तव्हांजा चेला त बणियाऊं, पर जेको अॻे असांजो जीवन गुज़रियो हो उहो कीअं छुटबो। चई बेटा हाणे जाॾे लड़िया हो बसि लड़िया अचो, उहो पंहिंजो पाण छॾिजी वेंदो, तव्हांजे छॾण सां न छॾिबो। श्री राम रोशनी ॾे माण्हू वेंदो त पाछो पंहिंजो पाण घटिबो वेंदो न, पंहिंजो जीअं रोशनी ॾे ईंदो, जीअं रोशनी खे पुठी ॾींदो साॻो पाण मां निकितल पाछो। श्री राम अज्ञान मां ज्ञान न निकितो आहे, ज्ञान मां ई अज्ञान निकितो आहे, प्रकाश मां पाछो निकितो आहे, असुल मां नकुल ठहंदो न। पाण प्रकाश खे पुठी ॾे पाण मां पाण अंधारो पैदा थी पंहिंजो ई थाबो बणिबो वेंदो, पर उते हीअं पुठी ॾे हीअं मुंहुं वरी रोशनी ॾे पंहिंजो पाण पाछो वञी में ज़म थी वेंदो। पाछो काॾे हले वियो, जो लाइट जे विच ते बीहो अची त पंहिंजो पाण में ज़म थी वेंदो। केॾो बि अंधारो आहे लाइट ॿारी से अंधारो काॾे वियो, उन रोशनी में ज़म थी वियो न, काॾे हले वियो। सही आहे त चङे पासे लड़ियाऊं असां हे पासो। सतनाम सत श्री हाणे पद खे वाह वाह करन करां वन करे हाथ कहाँ विचारो, इसके हाथ कहाँ विचारो, ओ जैसी दृष्टि करे तैसा होए, जैसी दृष्टि करे तैसा होए, जैसी दृष्टि करे तैसा हो।
आपे आप प्रभु सोए, आप प्रभु सोए, वो जो कुछ कीनो सो अपने रंग, जो कुछ कीनो सो अपने रंग, सदा सदा बसे प्रभु संग, जो कुछ कीनो सो अपने रंग, सबते दूर सबहूं के संग, सबते प्रभु सबते दूर सबहूं के संग, मुझे देखे करे बेकर, मुझे देखे करे विवेक, मुझे देखे करे विवेक, मुझे देखे करे विवेक, ओ आप एक आप अनेक, आप भाई आप एक आप अनेक, आप एक आप अनेक, आप अनेक आप अनेक, ओ मरे न बिन से आवे ना जाए, मरे न बिन से आवे ना जाए, मरे न बिन से ओ मरे न बिन से आवे ना जाए, मरे आवे ना जाए, आवे गुरु नानक सदा ही रहा समाए, ओ नानक सदा ही रहा समाए, गुरु नानक सदा ही रहा समाए, सदा ही रहा समाए, सदा ही रहा समाए, सदा ही रहा समाए, आ सुख मनी सुखमृत प्रभु नाम, भक्त जना के मन विश्राम, भाई भक्त जना के मन विश्राम, ओ भक्त जना के मन विश्राम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भक्त जना के मन विश्राम, हा सुखमनी वाला सुखमनी, सुखन जी ॾियण वारी सुखमनी, सची वाणी खे छो जो पहिरियों ॾाको ई सरवण जो आहे, कननि सां ॿुधबो, हृदय में वेंदो, मन ॿुधे थो, पर वरी मन मने श्री राम, सावन 4 पौड़ियूं ने सुणण ते ॾेई छॾियूं जप साहिब में, जेको छड़ो ॿुधे सची वाणी त हे बणिजी वञे, पर जेको मने त कीगत कही न जाए, श्री राम। 4 पौड़ियूं वरी मनण ते अची वञे, मथे वरी निध्यासन ते पौड़ियूं आहे।
छल असांजो मन मने, बस मन मने विझे त पोइ काई बि दुनिया जी परवाह न रहे। कबीर साहब परम संत खे चवणो पइजियो श्री राम कहत कबीर अब जानिया जब जानिया तो मन मानिया, मन माने लोग न पतीजे, न पतीजे तो क्या कीजे। मुंहिंजे मन मञण सां लोगन खे अगरि पत न बि अचे मूंखे काई परवाह कान्हे। श्री राम मूंखे माण्हुनि जो सर्टिफिकेट वठण जी कोई ज़रूरत कान्हे, मुंहिंजो मन मने वञे बसि क़बूल आहे। श्री राम छल मने वञे, मन बुराई खे अहिड़ो वठी थो पए, मूर्ख ऐं महाज्ञानवान जी वृत्ति हिकु जहिड़ी थी वेंदी आहे। मूर्ख केॾो सम्झाए पंहिंजी आदत न मटींदो, ज्ञानी बि जंहिं ॻाल्हि ते बिहजे उहा पंहिंजे ज्ञान खे पंहिंजे असुर खे मनाए रहंदो। श्री राम त हे सची वाणी खे छल असांजो मन मने वेझे सुखी थी पए। हे वाणी असांखे अंदरि प्रभु मां अंदरि निकतल आहे, वरी अंदरि ई पहुचाइण वारी आहे, आत्मक सुख प्रदान करण वारी। करन करावन करने हार, इसके हाथ कहां विचार। करन जेकी ठहियल आहे, जेकी ठहियल ॾिसूं था इनखे करन चइबो आहे। वरी करावन हर हिकु शइ मां कहिड़ो कहिड़ो कमु कराइणो अथसि, हर हिकु माण्हू खे कहिड़ो कहिड़ो कमु कराइणो अथसि। माण्हू मिले माण्हू, उनखे मुहांड ॾियण वारो परमात्मा, उनखे ॿुधी ॾियण वारो परमात्मा, उनखे बल ॾियण वारो परमात्मा, सभु कुझु उन जो। श्री राम करन करावन करने हार, इसके हाथ कहां विचार। इहो सोच ऐं वीचार हिन जे हथ में काथे आहे त जेकी मां चाहियां उहो बणिजी पवां। राम हर चाहे बणिजे बि त थींदो छा, पिछाड़ी खाई पी करे। जेके ॿाहिरों कुझु बि न बणिया, छड़ा हरि जा भॼन ॻाईंदा रहिया, नामो छीपो धनो रवदास, जेको हुनखे पंहिंजी जाति जो धंधो उहो धंधो ई कंदा रहिया, ॿियो छा कयूं। श्री राम अॼु जेका बाणी ॾेई विया संसार खे, मुंहिंजा पंथ हली विया। श्री राम मुंहिंजा प्यारा, उहे छा बणिया, जेकी तूं बण में तुंहिंजी पघार ॻणबी चाहे राष्ट्रपति ताईं, उहा पघार जो वठंदड़ माण्हू तूं नौकर आहे। कंहिंजे न कंहिंजी तूं ड्यूटी ॾींदे, उहो धन तुंहिंजो गुज़रान आहे, तुंहिंजो रक्षक न आहे। छा बणबे, जे हे न बणे त हिकु सादे सभु सिद्ध होए। तूं वीचार हे बणजण जो कर पियो, संत जना मिल करो वीचार, एक सिमर नाम आधार। नाम जो आसरो वठी पोइ बाक़ी जेकी तोखे भॻवान बख़्शो आहे उहो तो पंहिंजे कार व्यवहार कर पियो। कुझु बि कार व्यवहार खे मटिजण जी ज़रूरत न आहे। श्री राम तुंहिंजो जेके लिखियल आहे उन नसीब में कोई बि कखो उनखे कटे नथो सघे, न कोई वधाए थो सघे। इहो तोखे निश्चयात्मक करणो आहे। प्रभु जो आसरो वठी बसि तूं जीवन पंहिंजो व्यापन कर। जैसी दृष्टि करे तैसा होए, बसि जहिड़ी जहिड़ी उनजी दृष्टि पए थी उहो प्रभु बहितर थो ॼाणे। तोखे काई ख़बर कान्हे मां अॻिले जन्म में छा कयो हो। चङो थियो प्रभु इहा शइ विसराए थो छॾे असांखे। श्री राम जिन खे ॼाण बि आहे त बि असांखे छा मिलंदो उन मां। हिन संत जा हे जन्म हा हे ॿुधाईंदो आहे त मां अॻ में हे हुयुमि, हे हुयुमि। हीअं कंहिं फ़क़ीर बि चयो, रोहल साहिब चयो, नरसिंह भॻवान बि मां हुयुमि, कृष्ण बि मां हुयुमि, हे बि मां हुयुमि, रक्षा कयुमि। हाणे तूं असां जेके रोहल खड़ो आहे न, जेकी तूं हाणे वाणी ॾींदे उहा असां अपनाईंदासीं। तूं अॻ में छा छा बि हुई, असां में छा मिलंदो असांखे। जेको चए बि हिननि खे 3 जन्मनि जी ॼाण आहे, हिन खे 10 जन्मनि जी ॼाण आहे, मां अॻे गणेश हुउमि, मां हे हुउमि, हे मां हाणे हे थी आयो, अॻे जन्म जो हे संत हुयो, असांखे छा मिलंदो उन मां।
उहो चए बि आहे उनखे बि छा मिलंदो, असांखे छा मिलंदो, जेकी तूं असांजे अॻियां आहीं, जेकी तूं कंदे असांखे उहो मिलंदो, वाणी चवंदे, रहणी कंदे, करणी कंदे। श्री राम। सम्झ में आयो न? त असांखे चङो थियो विसराए थो छॾे, असां कहिड़ा कहिड़ा जनम वरितासीं। हर गर्भ में शास्त्रनि जो चवणु आहे 100 जन्मनि जी ख़बर पए थी त मां छा छा जनम वरिता, कहिड़े कहिड़े वरी जनम, वरी मूंखे ॿियो जनम छो वठणो पियो जंहिंमें 100 जनम बणिया। जनम त अनेक थिया, पर हर जनम वठण में गर्भ में 100 जन्मनि जी हुनखे ॼाण पवंदी। चङो थियो जनम ख़ूब ॼाण न पई, बसि वरी संत संग में हाणे तोखे छा करणो आहे, तूं उहो कमु कर जेकी गुज़रियो आहे बसि। अरे तूं ज्ञान जो माध्यम इहो आहे, तूं नाम वठी करके पाण खे सम रखी, तूं सुख में फुलज न, दुख में घबराए न। श्री राम। बसि नेकार कर, न त जैसी दृष्ट करे तैसा होए, फल ॾियण वारो दाता आहे। तूं कर्म छा कयो आहे प्रभु बहितर थो ॼाणे, तूं उहो ई बणियो आहे जेके तूं कयो आहे। इहो माध्यम बनायो आहे प्रभु, पाण ते मयार न रखी आहे, थी सभुनि जे हुकुम सां रहियो आहे। जीव बीज जहिड़े नमूने पोखे थो वरे जो फल परमात्मा ॾे थो। इहा परमात्मा जी वॾी हिकिड़े क़िस्म जी छूट आहे। श्री राम। माया में गुण दोषमयी ठाही अथई, शुभ जो फल सुख आहे, अशुभ जो दुख आहे, चई बि छॾियो अथई। आत्मा अंदरि वेठी आहे, जॾहिं तूं शुभ कर्म करे थो त बि अंदरि आत्मा वेठी आहे, जॾहिं तूं अशुभ थो करे तॾहिं बि आत्मा अंदरि वेठी आहे, उहो तोसां गॾु आहे। श्री राम। मना बि करे थो तूं अशुभ कर्म न कर, मनुष्य चोलो आहे, जे ग़लति कंदे तोखे सहण लाइ तयार बि न आहे त फिर बि छो थो करे, पर तूं हिकु दुस्साहस थो करे पियो उन ग़लति कमु करण जो, त उहो दुख बि तोखे भोगणो पवंदो, चाहे बि नथो और सॾ बि पाण थो करे। इहा परमात्मा जी वॾी असां सां छूट आहे त जंहिंजे हुकुम जी इनराफ़ी बि थियल आहे तूं न कर, पर वरी करे थो विझे त उहो चाहे त चोरी कये, डाको हणे, जेको ग़लति कमु आहे ॿिए खे दुख ॾिनो त प्रभु आत्मा कढी छॾे, मुंहिंजे हुकुम ते नथो हले, जो कॾहिं ग़लति कंदो त ॿिया बि ख़राब थींदा, त तंहिं महिल ई असांखे कंहिंजे मथां आङुर खणण जी इजाज़त न आहे। प्रभु चाहे थो तॾहिं उहो रहियो पियो आहे, उनखे फल बि परमात्मा ॾींदो। तोखे नथो वणे तूं उहो कमु न कर, जेको तोखे ॿिए जो सुठो वणे थो कर, ॿिए जो ख़राब जेको तोखे लॻे थो तूं न कर। हरे राम। उहो प्रभु कहिड़े नमूने सां उनखे प्रारब्ध भोगाईंदो। जैसी दृष्ट करे तैसा होए, कोई बि पंहिंजे लेखे पाण कोन्हे, जहिड़ी जंहिंजे मथां फल रूप में दृष्ट करे तैसा होए। आपे आप आप प्रभु सोए, प्रभु सभु कुझु पाण आहे। आत्मा उन्हें ॾिनी, शक्ति श्वास शरीर सभु उन्हें ॾिना, संसार वॻ में ठाहे, संसार में गुण दोष बि ठाहे, कंहिंखे काॾे लॻाए, कंहिंखे काॾे लॻाए। हरे राम। कंहिंखे वरी पाण सां मिलाईंदो, किन माया में पियल खे काथां चमाट लॻाए करे वेराग ॾेवाए करे पाण सां जी राह ते आणे छॾींदो, किन धार्मिकनि खे उन ते हलाईंदे हलाईंदे चमाट हलाए करे माया में केरे विझंदो। ए बि आख न जा पंहिंजे किसे आणे रास, पूरन कंहिंखे कंदो। श्री राम। तो सभु कुझु पाण, सभु कुझु पाण। श्री राम। सभु कुझु पाण चवण जो मतिलबु आहे त असां उन प्रभु ॾे छॾे ॾियूं जंहिंखे जीअं बणायो अथनि। मूंखे जेको ज्ञान ॾिनो अथई बसि मां सुठो थी हलां, ॿियो छा थो हले, बसि संतनि जो संग करके मां पाण खे सुञाणे करे उन वीचार ते हलां, ॿियो कोई सुठो करे छा, कसो करे छा। श्री राम। जो कुझु कीनो सो अपने रंग, जेकी करे रहियो आहे उहो पंहिंजी उनजी मौज आहे, उन्हनि जो इश्क आहे, शौक़ु आहे, जेकी कराए रहियो आहे। सब ते दूर सभूं के संग, कोई चए न ओड़े आहे काथों हस्तामल करे ॾेखारींदो, और आहे बि सभिनी सां गॾु। श्री राम। अज्ञान करे दूर आहे और ज्ञान करे गॾु आहे। बाणी में साहबनि चयो, नेड़े नाही दूर, नेड़े पर हिते वरी हीअं खणी चइजे त नेड़े नाही और दूर, पर उते साहब ने भाव हो आहे चवण जो, जॾहिं हूअं चई विधई त ॻाल्हि हीअं थी वेंदी, नेड़े नाही दूर, पर नेड़े नाही दूर, आत्मे रहिया भरपूर। भाई दूर नाही और नेड़े आहे त नेड़े कहिड़े रूप में आहे कि आत्मे रहिया भरपूर, आत्मा जे रूप में असां में भरपूर आहे। न खां वठी चोटी ताईं
भरपूर आहे, काथे बि घटि वधि कोन्हे, समरूप में श्री राम। सृष्टि जे ज़रे ज़रे में नख चोटी नख शिख लाइ लिखियल आहिनि, सभिनी में बराबर बराबर आहे। नेड़े नाहीं दूर आत्म रहा भरपूर। साहबन चयो सबके दूर सबों के संग, बूझे देखे करे विवेक। उहो बुझी रहियो आहे तुंहिंजो मन छा थो थिए, उहो ॾिसी रहियो आहे श्री राम। आप एक आप अनेक, पाणी हिकु आहे, पाणी अनेक ठाहिया अथई। पाणी अंदरि जेकी जेकी वर्तिजी रहियो आहे सभु ॼाणे थो, सभु ॾिसे थो, जेकी करे थो। उहो प्रभु परमात्मा मरे न बिन से, आवे न जाए। न उहो मरे थो, न नास थिए थो, न अचे थो, न वञे थो, न आवे न जाए। नानक सदहीं रहिया समाए। श्री राम। तूं साखी पाण आहे, तूं उन ॻाल्हि खे ॼाणे थो, पर हे असांखे भक्ति बणाए रखण जे लाइ असांखे संतनि इहो माध्यम ठाहियो आहे। बाक़ी ज्ञान जी दृष्टि बि तूं हृदय में धारण कर त तूं सुख खुद साखी पाण आहे। तूं मन जी गति खे बि ॾिसे थो, छा थो ख़्यालु थिए, चित चवंदो छा थो चिंतन करे, बुद्धि तुंहिंजी छा थी निश्चय करे, श्वास कीअं हलनि था, इंद्रियूं छा थियूं चाहिनि। श्री राम। हा पर साखी थी तूं ईअं बणाए रखी पाण खे त सदाईं पंहिंजे सभिनी खे नियंत्रण में रखी करके बसि ज़रूरी उपयोग करे, जेको करणो आहे हर एक जी जेका जेका खुराक आहे उनखे उहा ॾेई करे, आत्मा खे ध्यान जी खुराक, मन खे ज्ञान जी खुराक, चित खे चिंतन जी खुराक, श्री राम। बुद्धि खे निश्चय ज्ञान जी खुराक, इंद्रियुनि खे बसि दूत आहिनि मन रूपी राजा खे ख़बर पहुचाइण लाइ। सुठो ॾिसी, सुठो ॿुधी, सुठनि पासनि वञ, उन्हनि जेका ख़बर मिले मन खे उहो ज्ञान ॾे, मन खे उन में त्रिपत कर। श्री राम। सुठनि पासनि वञी सुठा कम करके मन तुंहिंजो इन ॻाल्हि खे दाए सां चई सघे, भली ॻाल्हि खे हरे राम। हूअं सदाईं गुप्त दान कर पंहिंजे लेखे, पर जॾहिं सभा में काई उगाड़ी थिए त वॾो लेख लिखाए छॾ, जे ॿिनि खे बि प्रेरणा मिले त उहे बि पंहिंजे दान में थियनि। उते लिकाए करण जी ज़रूरत कान्हे, उते चोरी जो कमु थो करे तूं लिकाए कर, पंहिंजे नाले न करण करके जाथे वञी ग़रीब खे ॾेई आ, उते जिताए न। हिकिड़ो पुछे पियो साईं पोइ हीअं चवंदा आहिनि, मां चयो हीअं न पुट, उते जेको जेॾो वॾो सेठ आहे वॾो लेख लिखाए, तंहिं ॿियनि खे बि प्रेरणा मिले, उहे कार्य रास थियनि। उते छपाइण गुप्त करण जी ज़रूरत न आहे त पुट बि सिखंदो, हा पुट धन खे हीअं दिलावरी सां हलाइजे। तूं मन में इहा भावना न कर, ॿियनि खे प्रेरणा जी दृष्टि सां इहो कमु कर। बाक़ी कंहिं ग़रीबनि जो कमु करणु व्यक्तिगत वञ, तन खे जताए न, या कोई तो वटि अकेलो अची वियो त उनखे जताए न, हा बाबा हे हिन नमूने सां अलॻि अलॻि भाव आहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते। श्री राम। सभु तूं साखी थी ॼाणे थो, मन जो तूं शाहिद आहे। बसि मुंहिंजा प्यारा, अॼु एतिरो ई पद आहे त सभु प्रभु कराए रहियो आहे, उहो प्रभु साखी रूप में तुंहिंजे अंदरि वेठो आहे, तूं बहितर ॼाणे थो। बसि इहो संतनि में ज्ञान वठी करके उन ज्ञान जे आधार सां सभिनी खे नियंत्रण में रखी और उनखे पंहिंजी पंहिंजी खुराक ॾेई जेका असां ॿुधियासीं। प्रभु कृपा करे दादा साईं जो ॿुधो, जेका वॾे में वॾी संसार खे बीमारी आहे उहा इहा आहे जेका वेसर जी आहे। बसि प्रभु जी दया रहंदी, असांखे वचन यादि रहंदा त असां आत्मा खे ध्यान जी खुराक, मन खे ज्ञान जी खुराक, स्वाध्याय सत्य शास्त्रनि जो अध्ययन, संतनि जा वचन ॿुधी असां मन खे मज़बूत कयूं, शक्तिशाली बणायूं। श्री राम। इंद्रियुनि जो सही सदुपयोग कयूं, सुठो ॾिसूं, सुठो ॿुधूं, सुठो ॿोलियूं, सुठे पासे वञूं, सुठा कम कयूं। चित में चिंतन प्रभु जो हले, फर्ज़नि जे पालण जो चिंतन हले। श्री राम। बुद्धि में निश्चयात्मक पंहिंजे ज्ञान में रखूं त मां आत्मा स्वरूप आहियां। बसि मां न मन आहे, न शरीर आहे, न बुद्धि आहे, न श्वास आहियां। प्राणनि खे अन्न जल पंहिंजो ॾेई करके उन आधार हलाए, श्वास आराम सां हलनि। बसि श्री राम। बाक़ी आत्मा अजर अमर आहे, न मरे न बिन से, आवे न जाए। नानक सदाईं रहिया समाए। तूं आत्मा स्वरूप थी वञ, तूं सदाईं अमर आहे, हे शरीर नेठि विनाश थी वेंदो। धन भाग्यशाली आहियो जेके हिन संत जे मौक़े ते अची करके बसि संतनि मां सुमत असां वठी वेंदासीं और उनखे असां धारण कंदासीं, सदगति ते हलंदासीं त असांखे परम गति प्राप्त थी वेंदी।
प्रभु सभिनी के मनवासंत फल ॾींदो। हाणे प्रभु जी धुनी कयूं। श्री राम जय जय राम श्री राम श्री राम जय जय राम श्री राम श्री राम जय जय 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 राम श्री राम जय राम। हे पूर्ण परमात्मा पापों का कर खात्मा हे पूर्ण परमात्मा पापों का कर खात्मा शोभने धर्मात्मा शोभने धर्मात्मा हम सब तेरी आत्मा हे प्रभु हम सब तेरी आत्मा हे पूर्ण परमात्मा पापों का कर खात्मा सुखिया सब संसार रहे सुखिया सब संसार रहे दुखिया रहे न कोई हम सब की अभिलाषा भगवान पूरी हो धन धान परिवार से धन धान संतान से वंचित रहे न कोई वंचित रहे न कोई हम सब की अभिलाषा भगवान पूरी हो विश्व बने धर्मात्मा विश्व बने धर्मात्मा हम सब तेरी आत्मा प्रभु हम सब तेरी आत्मा हे पूर्ण परमात्मा पापों का कर खात्मा पूर्ण परमात्मा पापों का कर खात्मा। बोल राम कृष्ण भगवान बोल गुरु नानक सतगुरु वसण घोर सतगुरु साईं खोताराम सत्य साईं सतराम कुछ अमर शहीद साईं को सखी बाबा सर्व संतन महात्मा सर्व संतन